नाज़रीन हेडलाइंस वांचू ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो में ओबावड़ो वेझो सेहड़ वाह खे 50 फुट घारो लॻी वियो आहे। ॻोठ लतीफ़ समेत एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर माथेलो में ओबावड़ो वेझो सेहड़ वाह खे 50 फुट घारो लॻो आहे। ॻोठ लतीफ़ समेत एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो मीरपुर माथेलो में आवाज़ टीवी जी रिपोर्टर लतीफ़ वसीर सां। जी लतीफ़। जी बिल्कुल ही उबाड़ो वेझो सीड़ आहे जंहिंखे आरडी 50 वटां घारो पियो आहे। ही तकरीबन 4 कलाक गुज़री विया आहिनि पर हिन वक़्त ताईं घारो जेको आहे बंदि न थी सघियो। घारो 50 फुट खां वधी 70 फुट ताईं जेको आहे पहुतो आहे। उन सां गॾु 6 एकड़ जेको कमनि जो फसल कपा जो फसल उहो पाणी हेठि अची वियो आहे। ॿिए पासे ॻोठ नसीर दोंदू जेको आहे उहो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। 6 घर आहिनि उनमें ऐं उन सां गॾु आपाशी खातो 4 कलाक गुज़री वञण बावजूद न पहुतो पर हिन वक़्तु जेको आहे आपाशी खाते जेको मुंहिंजी इंजीनियर सां ॻाल्हि कई अमलो हुते पहुतो आहे पर अञा घारो बंदि न थी सघियो। घारो तकरीबन सुबुह जो 5 वॻे पियो आहे पर हिन वक़्तु ताईं घारो वधी करे 20 फुटनि खां 70 फुट ते वञी पहुतो आहे पर ॿिए पासे सीड़ वाह खे पोयां जेको आहे बंदि करायो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु उतां जा जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि आपाशी खाते जो जेको एसडीओ आहे ख़िलाफ़ एहतजाज बि कयो आहे। उन्हनि चवण जी बराबरि घारो पियो त उन वक़्त सां जेके आपाशी खाते जा जेके दारोगा उन्हनि खे इतलाह कयो पर इतलाह बावजूद केतिरा ई कलाक गुज़री वञण बावजूद उहे जेके हींअर पहुता आहिनि पर वक़्तु सिर जेकॾहिं उहे पहुचंदा त ही घारो बंदि थी पए सघियो। उन सां गॾु वधीक घारो जेको आहे नुक़सानु न थिए हा। केतिरा ई जेके 6 एकड़नि ते जेका फसल जेको आहे कपा ऐं कमंदो पाणी हेठि आहे। ॻोठ जेको आहे नसीर दोंदू उहो पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणा सुबुह खां वठी पंहिंजी मदद पाण ते उते जेको आहे घारे बदलण में मसरूफ़ आहिनि पर घारो जेको आहे पाणी जी तेज़ वापुर सबबु घारो बंदि करण बदिरां जेको आहे वधंदो पियो वञे पर हिन वक़्तु आपाशी खाते जा जेके ऑफिसर आहिनि हेवी मशीनरी खणी उते पहुता आहिनि पर घारो अञा ताईं बंदि न थी सघियो। जी लतीफ़, वॾी महिरबानी।